ॻोठ बुरड़ा जे सरकारी नियाणियुनि जे प्राइमरी स्कूल मां नामालूम चोरनि पारां ताला टोड़े चोरी करण ऐं स्कूल जी पुराणी इमारत खे ड्राए इन मां गार्डर टियर दरियुनि समेत लखें रुपयनि जो सामान ठेकेदार पारां खणाए वञण ख़िलाफ़ सरकारी गर्ल्स प्राइमरी स्कूल जी हेड मास्टरियाणी आपा हमीदा भंगर जी अॻवानी में उस्तादियाणियुनि ऐं शागिर्दियाणियुनि स्कूल अंदरि एहतिजाज रिकॉर्ड करायो। इन मौके ते स्कूल जी हेड मास्टरियाणी आपा हमीदा ॿुधायो त नामालूम चोर असांजे स्कूल जे वॉशरूमनि मां दर ऐं पाणी सप्लाई कंदड़ समूरो सामान चोरी करे विया आहिनि। कुझु अर्सो अॻु ठेकेदार स्कूल जी इमारत तयारु करण लाइ सामान खणाए आयो हो, जंहिं स्कूल जी इमारत खे डराए इन मां निकितल लखें रुपयनि जो सामान खणी स्कूल जी इमारत जी भराई पुराणी डीपीसी ते कुझु अॾावतूं करे लहरायल सामान वापसि खणाए गाइब थी वियो आहे, जंहिं सबबि उस्तादियाणियुनि तोड़े शागिर्दियाणियुनि खे वॾी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि वॾे वज़ीर मुराद अली शाह, वज़ीर तालीम ऐं चीफ सेक्रेटरी सिंध खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी इमारत जो कमु अधु में छॾे फरार थियल ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं रहियल कमु मुकमल कयो वञे। को भी इंसाफ ना है, को भी दाद फिरियाद ना है। असांजी अपील आहे त असांजी इहा चोरी वापसि कई वञे ऐं असांजे स्कूल आहे सो ठारायो वञे। त में जल्द असां उस्ताद ऐं नंढड़नि ॿारनि वीचारनि खे वॾी तकलीफ़ सां दर पदर लॻा पिया हुन जे तालीम में रुकणो आहे। कारका खेरपुनाथन शाह ॻोठ बुरड़ा गर्ल्स स्कूल बुरड़ा में चोरी थी आहे, वापसि कयो वञे। असां हीअ एहतिजाज उन करे रिकॉर्ड करायो। ड्रेनेज सिस्टम हुयो ही खयो वियो आहे। हेॾां बि ॾिसो हिन दर जो बि नुक़सानु कयो वियो आहे। ही पटे विया आहिनि, ही कुझु सामान हिन दर खे बि नुक़सानु पहुचायो वियो आहे। हिन जो बि ॾिसो ही टुकड़ो भॻो वियो आहे ऐं ही साम्हूं साम्हूं ही शावर ऐं ही टोंटियूं हिन जूं ही पटियूं वियूं आहिनि जेकी नंढनि ॿारनि लाइ लॻल हुयूं।